जेकॾहिं हिकिड़े पीउ खे ॿ पुट आहिनि, हिकिड़े पुट खे वधीक भाए थो, ॿिए पुट खे घटि थो भाए, रवादारी बराबरी नथो रखे, त थोरो मूंॾे ध्यानु कजो, मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झजो। ॿ पुट आहिनि, बच्चा आहिनि, उन्हनि ॿिनि बच्चनि जे विच में बराबरी नथो करे। उन सां छा थींदो जो नंढपण में उन बचड़े जे ज़हन में एहसास कमतरी पैदा थींदो, यार मूं में का कमी आहे जो बाबो हुन खे वधीक ख़र्ची थो ॾे, मूंखे घटि ख़र्ची ॾिनई, हुन खे ईद ते कपिड़ा सुठा वठी ॾिनई, मूंखे घटि वठी ॾिनई, हुन खे जुती सुठी वठी ॾिनई, मूंखे अहिड़ी जुती न वठी ॾिनई। हाणे इहो उन बचड़े जे ज़हन ते टार्चर थींदो, उन ॿार जे ज़हन में एहसास कमतरी पैदा थींदो त मां घटि आहियां। पोइ उन घटिया जे एहसास जे करे उन में उन ॿिए भाउ सां हसद पैदा थींदो, उन जे दिलि में हसद पैदा थींदो, ज़ेर पैदा थींदो, इंतकाम पैदा थींदो, पीउ ॾों दिलि में नफ़रत पैदा थींदी। पोइ ज़बान सां भली न चई सघे, ज़बान सां इज़हार न करे सघे, पर अंदर जो अंदर हिकिड़ी चिणक दुखी पवंदी। पोइ जीअं जीअं ॿार वॾो थींदो तीअं तीअं उहो हसद वधंदो वेंदो, ज़ेर वधंदो वेंदो। इन तरह सां हाणे इहो जेको छोकिरो पीउ जी थोरी ग़लती जे करे, पीउ जी थोरी बेहतियाती जे करे हुन जे ज़हन खे जेको टार्चर आयो, हुन जे क़ल्ब ते, हुन जे बातिन ते जेको एहसास कमतरी जो दाग लॻो, उहो सारी ज़िंदगी उहो दाग वधंदो वेंदो। इन ॿार जे अंदर में हसद जनम वठंदो, बुग़्ज़ जनम वठंदो, कीनो ऐं कुदूरत जनम वठंदी। इन ॿार जे दिलि जे अंदर हज़ार मर्ज़ पैदा थींदा। पोइ अॻिते हली इन ॿारड़े खे जेकॾहिं मुआशरे में सही मक़ाम न मिलियो त इहो ॿारड़ो ज़ानी बि थी सघे थो, शराबी बि थी सघे थो, नशेबाज़ बि थी सघे थो। मुंहिंजा दोस्तो ही जेके नशे में मुब्तला थिया आहिनि, असां दाहूं था कयूं त माण्हू हीरोइनी थी विया आहिनि, असां दाहूं था कयूं त असांजे दादू में शराब जा भट्ठा आम खुली विया आहिनि। शराब माण्हुनि पीअण छो शुरू कयो? उन में जेकॾहिं छोकिरो शराबी थियो आहे, छोकिरो हीरोइनी थियो आहे त कुझु ॾोह छोकिरे जो आहे त कुझु हुन जे पीउ माउ जो बि ॾोह आहे। तव्हां छो था पाण खे आजो सम्झो त तूं मुंहिंजो छोकिरो ख़राब थी वियो आहे, तो हुनजी तरबियत कहिड़ी कई? पीउ जी हैसियत में तो पंहिंजे बच्चे जी तरबियत कहिड़ी कई हुई? उनखे तालीम कहिड़ी तो ॾिनी हुई जो चईंदो मुंहिंजो बच्चो नथो सुधरे? सियासी लीडर आहिनि न, उन्हनि खे अहिड़ा अहिड़ा माण्हू खपंदा आहिनि जेके घर जा पादर खाई निकिरंदा, ॾुतड़ियल हूंदा, जन खे घर में मान न मिलंदो, नशेबाज़ हूंदा। पोइ हे सियासतदान उन्हनि खे इस्तेमालु कंदा आहिनि। उनखे ॿ टे लॾूं खारायूं, उनखे 1000 रुपया ॾिनऊं या 500 रुपया उनखे ॾिनऊं, बाबा तूं असांजा नारा हण, पोइ ॼञ पराई अहमक नचे। हे जेके हमपोशूं था हणनि न, वञी धरना था हणनि, लानतूं था विझनि, मुआशरे जे अंदरि वञी था माण्हुनि जा दुकान साड़नि। जेॾी महिल का एजिटेशन थी थिए या मुंहिंजा दोस्तों का तहरीक थी हले, पोइ माण्हुनि जा दुकान साड़ण वारा, माण्हुनि जे अमलाक खे नुक़सान पहुचाइण वारा, इहे अहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा अथव जेकी पहिरीं पहिरीं पीउ जे एहसास कमतरी जा मुब्तला थियल माण्हू हूंदा आहिनि। उहा ॻाल्हि सम्झव? इन मक़ाम ते अचे ॾिसो त मुंहिंजे सोणे हबीब तरीक़ो छा सेखारियो। हुज़ूर आक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा आहिनि, महबूबनि जी दरबार लॻी पई आहे, त हिकिड़ो असहाबी हबीबन करीमन जे साम्हूं वेठो हो। हिकिड़ो ॿारड़ो आयो, उन असहाबी हीअं कयो जो उन ॿारड़े खे चुमी ॾिनई ऐं पंहिंजे पासड़े में विहारियईं। वरी ॿियो ॿारड़ो आयो, उन ॿारड़े खे खणी चुमी ॾिनई ऐं पंहिंजे कच्छ में पंहिंजे गोॾे ते विहारी। हुज़ूर जन जे साम्हूं इहो मंज़र थियो पिए, पाण करीमन ॾिठो पिए। हबीबन करीमन फरमायो त ही छा थी, हू छा थी? चईं हे बि पुट अथमि, हे बि पुट अथमि। पाण फरमायो तो इंसाफ़ त कोन कयो। सरकार फरमायो तो इंसाफ़ त कोन कयो। हीअं कई जो वरी उन बचड़े खे खयई, चुमी ॾिनई, वरी उन खे बि ॿिए गोॾे ते विहारियईं। जीअं हुनखे गोॾे ते विहारियो हुई तीअं हुनखे बि गोॾे ते विहारी। हबीबन फरमायो त अल आन अनसफ़्त, हाणे तो इंसाफ़ कयो।
इहा है तालीम नबवी पैगंबर करीम जो तरीक़ो त पंहिंजे बचड़नि में बराबरी, पंहिंजे बचड़नि में हुकूक जे अदायगी में बराबरी कयो। ऐसी ताईं जो हबीबन करीमन ईअं बि फरमायो आहे त जेकॾहिं तव्हांखे ॿ पुट आहिनि त ॿिन्ही खे चुमियूं ॾियो त बि हिक जेतिरियूं ॾियो। बचड़नि खे प्यार कबो आहे न, ऐं बच्चे खे चुमी ॾियण बि 10 नेकियुनि जो सवाबु अथव। पंहिंजे बचड़े खे चुमी ॾिए न, इहो चुमी ॾियण बि पंहिंजे बच्चे ते शफ़क़त करणु, इहो बि 10 नेकियुनि जो सवाबु। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदीने जी गली में अचनि पिया, हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंखे पाण करीमन कंहिं इलाइक़े जो गवर्नर बणाए मोकिलियो थे। हुज़ूर जन जॾहिं महिल मदीने जी गली मां गुज़रिया आहिनि त हिकिड़ो ॿारड़ो आयो, ख़ुदा ॼाणे कंहिंजो ॿारु हुयो, त ॿिन्ही जहाननि जे सरदार उन ॿारड़े खे खयों, ॿार खे खणी ऐं उनखे चुमी ॾिनऊं, शफ़क़त फरमायूं। त उन अकरा बिन हाबिस नाले शख़्स जंहिंखे गवर्नर बणाए थे पे मोकिलियो वियो, उन चयो त साईं तूं अल्लाह जो नबी, तूं ॿारनि खे चुमी थो ॾीं? पाण फरमाए तूं न चुमंदो ई छा? चइजे मुंहिंजा 5-10 ॿार आहिनि, मूं उन्हनि खे ई कॾहिं कोन चुमियो आहे। पाण फरमाए मोट पोइ तूं गवर्नरी जो लाइक़ु बि नाहीं।